जेसीं ताईं ताक़तवर क़ानून जे मातहत न थींदो तेसीं ताईं निज़ाम ठीक न थींदो। ताक़तवर खे क़ानून जे आॾो जवाबदाह बणाइणो पवंदो। पाकिस्तान खे इस्लामी फलाही रियासत बणाइणो आहे। इस्लामाबाद में रहमतुल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदाईं क़ानून जे बालादस्ती ऐं इंसाफ़ ते घणो ज़ोर ॾिनो आहे। हिक दरबार खां ॿिए दरबार ताईं सरकारी ख़र्च ते हेलीकॉप्टर ज़रिए वेंदड़ शख़्स खे कहिड़ी ख़बर त क़ौम ते कहिड़ी क़यामत गुज़री रही आहे। नून लीग जी नाइब सदर मरियम नवाज़ वज़ीर आज़म जे ख़िताब ते रद्द अमल ज़ाहिर कंदे चयो आहे त जंहिं शख़्स जा कुताब आला नस्ल जो गोश्त खाईंदा हुजनि उनखे मदीने जी रियासत जो नालो आणण खां पहिरियां 1000 भेरा सोचणु घुरिजे। ॿिन्ही जहान जे सरदार मोहसिन इंसानियत हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद मराबा सिंध समेत समूरे मुल्क में जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक़ीदत एहतराम जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। नंढनि वॾनि शहरनि में जुलूस ऐं नात ख़्वाननि जो महफ़िलूं हर पासे दुरूद ऐं सलाम जूं सदाऊं बुलंद। कराचीअ में मरकज़ी जुलूस मेमण मस्जिद वटां बरामद। वॾे वज़ीर मुराद अली शाह बि शिरकत कई। हैदराबाद मीरपुर ख़ासि ठठो बदीन शहीद बेनज़ीराबाद सखर लाड़काणो समेत नंढनि वॾनि शहरनि में जुलूस कढी जश्न मल्हायो वियो। पाक नेवी भारतीय आबदोज़ जे पाकिस्तानी सामूंडी हदुनि में दाख़िल थियण वारी कोशिश नाकाम बणाए छॾी। ISPR चयो आहे त भारती सबमरीन 16 अक्टूबर ते दाख़िल थियण जी कोशिश कई। पाक नेवी महारत सां भारती में सबमरीन जो पतो लॻाए ब्लॉक कयो। पीपुल्स पार्टी चेयरमैन पारां भारत जे पाकिस्तानी सामूंडी हदुनि जे टियों भेरो भञकड़ी करण ते ॻणतीअ जो इज़हार। बिलावल भुट्टो ज़रदारी भारतीय आबदोज़ जे पाकिस्तानी हदुनि में दाख़िल थियण वारी कोशिश नाकाम बणाइण ते पाक बहरिया खे ख़िराज तहसीन पेश कंदे चयो आहे त पाक बहरिया दुश्मन जा इरादा नाकाम बणाए उनखे बेनक़ाब बि कयो आहे। महांगाई सटियल आवाम लाइ हिक ॿी बुरी ख़बर। बिजलीअ जे फी यूनिट में वधीक ₹2.65 वाध करण जूं तयारियूं। सेंट्रल पावर परचेज़िंग एजेंसी सेप्टेंबर जे फ्यूल एडजस्टमेंट जी मद में बिजली महांगाई करण लाइ दरख़्वास्त ॾेई छॾी। नेपरा 27 अक्टूबर ते ॿुधणीअ बैदि फ़ैसिलो कंदी। वारे वेझो खुर वारदात वारो मामिलो पुलिस जी मौजूदगीअ में फौरन जे हथां बिरोही बिरादरीअ जे 3 नौजवाननि मोहम्मद आलम बिरोही, नादिर बिरोही ऐं भूरल बिरोहीअ खे क़तल करे छॾियो ऐं नवीद बिरोही सख़्त ज़ख़्मी, जॾहिं त जवाबी फायरिंग में 3 धाड़ेल नाले ख़ालिद चांडियो, माशूक चांडियो ऐं साबिर चांडियो पिणु मारिजी विया। मक़तूलनि जो वारिस वॾेरो अली हसन बिरोही मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे नौजवाननि खे धाड़ेलनि बेगुनाह क़तल करे छॾियो आहे। इंसाफ़ कयो वञे।